रज़ा मां भुलियो आहियां चोर जो पेरो हिते न आहे। चोर हिते न आहे या सुञाणे नथो सघी? रज़ा पर अलाही पेरो न सुञाणे। ही त ॿ टे माण्हू आहिनि 100 माण्हुनि जे विच में बि मां मीर जो पेरो तोखे कढी ॾेखारियां पर बाबा थॾे वारो पेरो हिन सां नथो मिले। कमदार राति ॿियो पाणी जे वारे ते टिकण लॻी पई यार पेर मुड़ी। रेस हाणे असांखे इजाज़त घुर वारो पेरो असांजो न आहे। बाक़ी ॻाल्हि साफ़ थी वई आहे। अजायो लस्सी विलोड़ण मां को फ़ाइदो कोन्हे। पर इहो तो सुठो न आहे कयो। रज़ा मूं मिस्कीन ते यकीन कयो। ₹5 दे रेट में ॾिसी चो कोन पैसा तू मट करे घर में वेठा था हूंदो ई अचा घर वेही छा कंदुसि? ₹5 ॾे मां होटल ते थो वञा। ॾिसां तो के चवां थी न मट करे घर में वे न त निभागी खैर आहिनि या तबाही करे छॾींदी हा। खैरो घोरो खैरो अड़ी खैर एतरी भी छिती कोन थी आ जो वते थी पई तबाही कंदी। आई छयो हाणे मूं मिड़े छोरे के इहे चयो खैर ता है बिस्मिल्लाह कये खैर सा यही न। हा हा खैर लगो पियो आ कम को खास भी कोने 20 रुपया उधारा गुरबा सो दे शाम ॾेई वेंदी सां। खोड़ पैसा पंहिंजी भेण लाइ खोड़ पैसा पर दी ॻाल्हि ॿुध मोट होई 30 रुपया ओ ॾिसी दे साम्हूं दिलो यो 25 रुपए जो दिलो वरतो थम बाकी 5 रुपया बचन चई तो वे ॾेई न न 5 रुपए जो खैर आ यो अबा बंद त सही यो गिलास ओड़ो त खड़िया त पानी त पिया न न पंहिंजी भेण खे आऊं थी पानी पियारिया। हा पी ॾिस मुंहिंजे दिले जो पानी। अदी पानी थधो कयो अथई इहो कुंभरो अचई त मूंखे बि ॿुधाए जाए त हिकु अधु दिलो मां बि वठी छॾियां। अॼु गर्मियूं हिन नेठि त कम थो अचे पियो न बसि छा कयां मां बि वरितो हो दिलो पर कोन ठारियईं पाणीअ खे कोन ठारियईं। भला हाणे थधे पाणीअ खां सवा सरे बि त कोन थी न काॾे वञे तो मां बि चवां थी त को हिकु अधु दिलो वठां। हा भाई थियो बि सफ़ा सो बर्फ जहिड़ो पाणी ठही हेॾे त ॾिसो सफ़ा असली ॾिसो मई बाहे लॻई सिर खे न मुड़िए न कयई न नुक़सान। अरे छा न मुड़ियसि ठिकर जो थाव हथ मां निकिरी वियो टुटी पियो मुंहिंजी का दुश्मनी ही छा जाणी वाणी कोन भॻो। हा 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 भॼी पियो त का ॻाल्हि ई कान्हे जेसि ताईं परायो नुक़सान न करीन तोखे किथे थो आराम अचे। छो माई छिती थी हा कहिड़ो लखनि जो नुक़सान थियो थी 25 रुपए जो दिलो आहे न ये 25 रुपया भरे ॾींदी सां। हा 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 मूंखे भरे ॾे पैसा पंहिंजा। हा हा भरे थी ॾियां पई वाह तूं बंदि कर मोकिल छोरे खे त ॾियांसि थी। हा 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 मोकिल जाए पैसा आउं बि हींअर छोकिरे खे मोकिले थी ॾिसां कीअं नथी तूं मूंखे पैसा ॾी। मोकिले अचे त कटियो खारायां। पुट तूं वञीस घर जेसि ताईं ॾाइण तोखे पैसा न ॾियनि तूं बि घर वेठो हुजांइ। हा तूं बि ख़ुशि थी आ मासी खेरा ॾींदी पैसा। छो छो न ॾींदी पैसा ऐं मुफ़त जो दिलो हो छा बसि ये वञी हली वई ऐं ॻाल्हि ॿुध तूं उन्हनि पैसनि मां 5 रुपया खणिजांइ। ठीक आ वञा थो। तूं वञास हा मुसीबत पइसि जेॾी केॾी महिल अचे घरनि में नुक़सान कयो थी वञे मुफ़त जा अथसि ॾेई छाड़ियांसि रंग खे सॼे कम मां सीड़ाए छॾे थो सुठो दिलो वरितो हो मां भाॼी साड़ सड़ी आहे।
कुत्तो साह थो निकिरेसि। ॿुधाए मां मिसकीन आहियां, मूंखे छो था चकीअ जे पुड़नि जे विच में पीसियो आहे। बस बस परेल बस, तो मुझी इज्जत खाक में मिलाई आहे। हाणे सवाल न, जवाब दे दे, जवाब। ॿुधाए बाबा पुटा ग़लती थी वई, अलाह जी सौ पहिरों मीर जो न आहे बाबा। एॾा बेवकूफ़ असीं बि कोन आहियूं, पाट असीं बि खाऊं था। ही छा आहे? ही छा आहे? ही तोखे पेर मुड़ियो? परेल पाणी ते पेर मुड़ियो असीं मञूं था, पर ही धक छाजा आहिनि? ॿुधाए मूंखे रहम कर, मां सहे जी खल आहियां। अलाह तो ॼाणे का बि चोट पचाए न सघंदुसि बाबा। परू असांखे त वाट न हले। हाँ परेल, जेकॾहिं तूं चकीअ जे ॿिनि पुड़नि मां निकिरण थो चाहीं त मूंसां सिधी ॻाल्हि कर। मुंहिंजो तोसां वाइदो आहे त तोखे हिन मामले खां अलॻि रखियो वेंदो। ॿुधाए ख़ुदा जे वास्ते मूंखे वञणु ॾियो, छो गाने में पीसाए मुंहिंजो तेल कढण था चाहियो भाउ? परेल ॻाल्हि डांद जी नाहे, अहिड़ा 10 डांद मां ॿिया बि ख़रीद करे सघां थो, पर सवाल आहे रईस मिठल ख़ान जी इज़त जो ऐं माप जी इज़त बचाइण जे लाइ तूं त छा पर तुंहिंजो जन बचो बि ख़तमु करे छॾींदुसि जेकॾहिं तो मूंसां सची न कई था। छॾियारो पेर मीर जो आहे बाबा। ओ हिते रखीसि न बाबा, ख़ुदा जी वास्ते सरकारी पेरे वठी घुरायो, मुंहिंजी इज़त बि बची वेंदी, तव्हांजी तुंहिंजे ब्रांची वेंदी बाबा। गमदार या रोज रोज जी ठठरी छाजी मचाई अथव, जॾहिं त असां पेरा भेटा ॾेई चुका आहियूं, अञा बि शक दूर न थियो अथव। मीर शक न, असांखे पक्का असांखे उन वीचारे मिसकीन गरीब परूअ खे त ईसायो वियो आहे। हा जॾहिं तूं साफ़ आहीं त पोइ तड़ खां लवाई छो थो? होश कर गमदार, होश कर। मीर खान सां थो ॻाल्हाई, मां रेस जो पालतू चमचो न आहियां जो कूर कूर करे ऐं मां भॻो अचां। तेरा भेट जेका थी सा थी चुकी। मीर ही त ॿियो चक्कर तोखे चऊं पिया, जॾहिं बिरादरीअ में तोखे 10 चक्कर बि चइबो त तोखे अचणो पवंदो। बिरादरी जो थी छाजी बिरादरी गमदार? जॾहिं बि न कोठ मां का चोरी थिए थी, रेस जो सभ को पहिरीं इल्ज़ाम असां मथां आहे। जॾहिं का चोरी फाटे थी न त जोर रेस मिठल जा हारी अजू ऐं जबार था निकिरनि। मीर ॻाल्हि उन्हनि चोरनि जी न आहे, असुल में ॻाल्हि हिन चोरीअ जी अथई, हिन चोरीअ जी। इन्हीअ चोरी लाइ असां साबिती ॾेई चुका आहियूं। हाणे जेकर तव्हां सरकारी पहिरीं वाठे खे घुराए उनखे 2 रुपया खाराए मूं मथां बीहारींदव त मां छा कंदुसि? एतिरो बेवकूफ़ न आहियां कमदार जेतिरो तव्हां सम्झो था। मीर तोखे जो शक आहे न, हा त छॾ हिन पेरा भेटीअ खे, अचो इतबार ॾेई वञ। बस बस तूं छा थो सम्झी त मीर थोरनि ॻाल्हियुनि ते अची क़ुरान खणंदो? मीर जे इतबार नथो ॾी त पोइ असीं कुझु बि करे सघूं था। हल हल ओ थाणे जो दरवाज़ो खुलियल अथई, जेल असां लाइ नओं न आहे, ये लख असांजा लताड़ियल अथई कमदार, जेको करणो अथव वञी कयो। चाचा बाजी मैं यूं बनी का बाहर कढ। मैं हूं तो परे आए न, कहिड़ो तुंहिंजो नुक़सान थियूं कनि? नुक़सान कन या न कन,
हिकु त असांखे तव्हांजो मुंहुं ई कोन थो वणे, ॿियो रोज़ रोज़ मेयूं काहे हेॾे था अचो। ज़मीन रेस मिठल खान जी आहे ऐं तूं उनजो हारी आहीं, ज़मींदार न जो एॾी टाॿेर थो ॾेखारी। हाणे तकरीर घणी न कर, कढ मेयूं निकिर तूं। कढां थो कढां कढां थो, हाणे कंड खोले ॿुधी छॾ, आईंदा हेॾे मेयूं न काहे ईंदो कर। छो? जेसीं ताईं तूं मुड़ुस न माराईंदे न, तेसीं ताईं तूं कोन सुधरंदे। निकिर।